मैडम फरियाल टालपुर साहिबा अवां खे इहो ॿुधाईंदो हलां त 60-70 साल जी उमिरि जा माण्हू असांजे तालके में भर्ती कया विया आहिनि ऐं शहदाद कोट तालके जा माण्हू, कुबो सईद खान तालके जा माण्हू, कंबो बिरादरी हिते भर्ती कया विया आहिनि जेके कम कार ई नथा कनि, को बि ड्यूटी नथा कनि। बाक़ी जेको DC कंबर शहदाद कोट सां असांजे मथां विहारियो आहे कुझु बि न पियो ॿुधे, शायदि त मंथली उनखे मिले पई। नाज़रीन, जीअं त असां टाउन में सिजावल जुणे जो में मौजूदु आहियूं, 10:30 थी चुका आहिनि। ही तव्हांखे सिज ॾेखारियां पियो, ॾिसो पिया 10:30 थी चुका आहिनि। ऑफिस में हलूं था रिकॉर्डिंग जे लाइ त केरु केरु मौजूदु आहे। जीअं त नाज़रीन, टाउन सिजावल जुणे जो ऑफिस आहे, 10:30 थी विया आहिनि। इन महिल ताईं हे TMO ऑफिस हे खाली, को बि माण्हू मौजूदु न आहे। कंहिंखां सवाल कयूं? हे क्लार्क DCO कंबर शहदाद कोट 10:30 थिया आहिनि। ॾिसो तव्हां, TMO साहब या अकाउंटेंट माशूक अली पंहिंजो मंसी साहब या तव्हांजा क्लार्क आहिनि मौजूदु ऑफिस में। हे करप्शन जा वाज़े सबूत DCO साहब, ॾिसो कुर्सियूं ख़ाली लॻियूं पियूं आहिनि। जॾहिं ऑफिसर ई न वेहंदा त बक़ाया मुलाज़िम कम कीअं कंदा? त जॾहिं तव्हांजा क्लार्क, TMO, अकाउंटेंट जेके टाउन जा ऑफिसर ई मौजूदु न आहिनि त तालके जा कम कीअं थींदा? DC कंबर शहदाद कोट इमदाद अली अबड़ो साहब, तव्हां छा जवाबु ॾींदव? तव्हांखे त शायदि मंथली मिले थी, छो जो एतिरा मां वीडियोज़ रखिया आहिनि, तूं एक्शन नथो खणी। ज़रूरु त का ॻाल्हि आहे न। आउं अपील थो कयां मोहतरम जनाब सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं मैडम फरियाल टालपुर साहिबा खे ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे अपील सां गॾु अव्हां खे इहो ॿुधाइण थो चाहियां त तालके सजावल जुणे जो में जाली भर्तियूं कयूं वयूं आहिनि। कमकार कंहिंजो बि न पियो थिए। सफ़ाई जो निज़ाम धर्म भरम लॻो पियो आहे। करोड़े रुपयनि जूं मशीनरियूं जेके आहिनि त तबाह थी चुकियूं आहिनि। ड्यूटी करण जे लाइ को बि तयारु कोन्हे। उहो इन जे लाइ त 5 खां 10 हज़ार रुपया मंथली TMO इमरान अली कंबो जेको आहे त वठी रहियो आहे हर मुलाज़िम खां। ॿी ॻाल्हि अव्हां खे ॿुधाईंदा हलूं